मुसलमान जो ख़ैर ख़्वाह थींदो आहे, मुसलमान जे पोइ तलवार थोरी खणंदो आहे, मुसलमान जो क़त्ल थोरी कंदो आहे, मुसलमान जी जेब थोरी खणींदो आहे, मुसलमान जो भाउ हूंदो आहे, मुसलमान जे लाइ ख़ैर ख़्वाह थींदो आहे। कॾहिं बि मुसलमान पंहिंजे मुसलमान भाउ जे लाइ ग़लति जेको न सोचींदो आहे। अॼु ग़लति सोचे वेठा आहिनि मुसलमान, चंद पैसनि जे करे मुसलमान जे जेको क़त्ल करे वेठो आहे। हीअ सिंध जे अंदरि वाक़िया थियनि था, केतिरा ॾिठा आहिनि तव्हां वाक़िया। हीअ तव्हां पाण ॿुधो, इहे को ईसाई अची करे असांजे जेको शहर में जेको आहे मुसलमान खे क़त्ल कंदा, या गैर मुस्लिम को हितां वारा वाणिया जेको असांजे मुसलमान खे जेको क़त्ल कंदा। हे चंद पैसनि जे करे मुसलमान खे गोली था हणनि। हे फुर जेकी हिते हले थी पूरी सिंध में जेकी हले थी, दावा सां चवंदो कोई हिंदू न आहे। हे असांजा मुसलमान भाउर जेके राति जो जेको हथियार खणी करे बीह करे ऐं जेको आहे मोटरसाइकिलूं खसनि था, हथियार खणी करे पैसा चंद वठी करे आॾो जेको आहे क़त्ल कंदा। इहे मुसलमान क़यामत ते वॾो ज़लील थींदा। इहे मुसलमान इन मुसलमाननि जे करे जेको आहे दीन बदनाम पियो थिए। हाणे जेकॾहिं गैर मुस्लिम को वाणियो ॾिसे त उहो छा चवंदो, तव्हांजो दीन इहो आहे न, तव्हां पाण में जेको आहे हिक ॿिए जा खून जा जेको आहे प्यासी लॻा पिया हो। गैर मुस्लिम त ईअं मुतासिर थींदो न। ऐं अॼु असां मुस्लमान जा हाल इहे आहिनि।